नाज़िन बेड़ा टाउन धरणे का पोइ मलीर में कॉम्परस क़यादत ऐं कारकुननि मथां वधीक 4 केस दाख़िल कया विया आहिनि, जेका पोइ 3 मजमूई केसनि जो अंग वधी 22 थी वियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मराठी जो रिपोर्टर रबनवाज़ मस्तोई। जी रबनवाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध एक्शन कमेटी पारां 6 जून ते जेको बेरिया टाउन खे ॾाढो धरणो लॻो हो, उन धरणे दौरान जेकी भंजदात थी जेके केस दाख़िल थिया, कॉम्परस अॻवान ते पिणु केस दाख़िल थिया। उनमें डॉक्टर कादिर मसीह, सनान खान कुरैशी, खालिद जोड़े जो, जलाल महमूद शाह, मुश्ताक तरकी समेत 10,000 नामालूम माण्हुनि ते केस दाख़िल थिया। टोटल वाक़े जी जेके पहिरियों 18 FIR दाख़िल थियूं, जंहिंमें दहशतगर्दी बग़ावत जा केस तलब शामिल थिया। गुज़िरियल ॾींहुं 4 जेके मज़ीद जेके आहिनि 4 केस दाख़िल थिया आहिनि। अॼु हिन टाइम ताईं जेको बेरिया टाउन वाक़े जा टोटल जेके केस आहिनि उहे 22 केस दाख़िल थी विया आहिनि। तव्हांखे मां इहो बि ॿुधाईंदो हलां त सनान खान कुरैशी जेके जुडिशनल रिमांड ते 2 ॾींहं जो रिमांड ते हुयो, अॼु हुनखे जेको आहे अदालत में पेश कयो वेंदो। जी ठीकु आहे रबनवाज़, अपडेट करण लाइ मुंहिंजी महिरबानी।